इन माली साल 2026 ऐं 2027 जे बजट में नौजवाननि जे लाइ नयूं नौकरियूं न रखियूं वियूं आहिनि। इन हवाले सां सिंध जो बेरोज़गार नौजवान मायूसी जो शिकार आहे। हींअर असां सिंध असेंबली में मौजूदु आहियूं। अचो त सिंध असेंबली जे मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उहे छा था चवनि। तव्हां ॾिसो, हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवामी पार्टी आहे। माण्हुनि खे रोज़गार ॾिनी आहे, नौकरियूं हुजनि, छा बि हुजे। हिकु नंढो तव्हांखे मिसाल थो ॾियां, मेरिट ते सॼी सिंध में माना कराची खां वठी कश्मीर ताईं त जेके मेरिट ते टीचर खया आहिनि हुन में सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कैंडिडेट न हुआ। हुन में हर पार्टी के हुजनि या न, पर सिंध जी अवाम लाइ मेरिट ते टीचर 97,000 टीचर भर्ती थिया। जेके साइंस जा टीचर बि असां हाणे जेको मेरिट ते वञूं पिया करणु त लख खां मथे मां लख टीचर भर्ती थिया ऐं एजुकेशन खे बहितरी लाइ स्कूल खुलिया आहिनि ऐं लख माना ख़ानदाननि खे रोज़गार बि मिलियो आहे। त अलहमदुलिल्लाह जेके बि मेरिट ते माण्हुनि खे नौकरियूं मिलंदियूं, सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह आवाम खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि मेरिट ते। पुलिस में बि नौकरी ॾिनी आहे, ॿियनि में बि ॾिनी आहे, पर जेकी पंहिंजी बजट वसाइल सारो कोन घटाईंदासीं, इंशाअल्लाह ताला बहितर कंदासीं सिंध सूबे लाइ। ॾिसो, इहे सिर्फ़ु लोअर पोस्टूं जेके आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कई वई ऐं उन में इहो आहे त ज़ाहिर ॻाल्हि आहे मुल्क जा पूरे जेके हालात आहिनि, पर मुल्क जा न पर दुनिया जा जेके हालात आहिनि उहो के सुठा कोन्हनि के। जॾहिं नौकरियूं मिलनि थियूं त ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि जी पघारनि जी बि ज़रूरत हूंदी आहे, पर जेके वॾियूं पोस्टूं आहिनि, जेके 14 ग्रेड जो IPS सखर वग़ैरह जेके वठंदी, उहो त पंहिंजे जॻह ते आहिनि, उन्हनि जो अनाउंस बि आहे, उहो हुते नौजवान ॾेई सघनि था। उहो उन्हनि जी पाबंदी का बि कान्हे का। असल में छा आहे, नए बजट खां पहिरीं जेको आहे जेके मुख़्तलिफ़ इदारनि जे थ्रू इंटरव्यूज़ वग़ैरह थिया आहिनि, टेस्ट थिया आहिनि, रिटन में उन्हनि खे क्वालिफाई थी विया आहिनि। हाणे उहे जेके माण्हू आहिनि जेके पेंडिंग में आहिनि, जेके कैंडिडेट्स आहिनि, उन्हनि खे जेको आहे नौकरियुनि जे लाइ शामिलु कयो वेंदो। इहा ॻाल्हि CM साहब पंहिंजे बजट तक़रीर में कंदो ऐं उन खां पहिरीं बजट जी जेका स्पीच आहे उन में लिखियलु आहे त जेके नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। हाणे छो जो एतिरो मुआशी जेको आहे पंहिंजो तंगी जे बावजूदि बि, जेकॾहिं आउं सम्झा थो त चइनी सूबनि मां जेको सूबो रोज़गार जी हींअर बि ॻाल्हि करे पियो त उहो सिंध सूबो ऐं सिंध हुकूमत ई आहे। त नौजवाननि खे नौकरियूं मिलंदियूं ऐं ख़ासि कर ते उहे माण्हू जेके अपियर थिया आहिनि जेके टेस्ट में, जेके लोअर कैडर जूं आहिनि, उहे त यकीन तौर ते उन टाइम ते एडवर्टाइज़ थींदियूं, उन टाइम ते मिलंदियूं ऐं नौकरियूं मिलंदियूं। ऐं आउं सम्झा थो त इहो सिंध हुकूमत जो बहितरीनु इक़दाम आहे। सिंध जी नौजवाननि खे ऐं पाकिस्तान जी नौजवाननि खे मायूसी जो शिकार हुजणु कथन न खपे। इन लाइ न खपे त इहा जेका बजट आहे, इन बजट में जेके सैंक्शन पोस्ट्स आहिनि तमामु डिपार्टमेंट में, 47 डिपार्टमेंट्स आहिनि, उन 47 डिपार्टमेंट्स में जेके सैंक्शन पोस्ट आहिनि ऐं जेके सीटूं ख़ाली थी आहिनि उन्हनि ते एडवर्टाइज़मेंट पहिरें बि ईंदा रहिया ऐं एडवर्टाइज़मेंट ईंदा रहिया ऐं जेका कम्पिटिटिव एग्ज़ाम आहे उहो बि पंहिंजी रिदम सां जेको हले पियो। स्क्रीनिंग टेस्ट बि उनजो थी चुको आहे ऐं उनजी रिज़ल्ट बि तव्हांखे ख़बर आहे। उहो तव्हांखे चवां थो न, 27-28 हज़ार छोकिरनि स्क्रीनिंग टेस्ट ॾिनो आहे, उहे बि उमेद सां आहिनि तॾहिं उन्हनि टेस्ट ॾिनो आहे ऐं उहो प्रोसेस पंहिंजो कंप्लीट थींदो। 5 खां वठी 15 ग्रेड ताईं जेके कम्पिटिटिव एग्ज़ाम आहिनि IBS सखर जे थ्रू उहो बि हलनि पिया, उन्हनि जी बि रहंदी। हा, ऐं ईअं न आहे, इन बजट में तव्हां जेकॾहिं वॉल्यूम 3 में वञी ॾिसो त उन वॉल्यूम 3 में काफ़ी पोस्ट जेके सैंक्शन कया विया आहिनि, काफ़ी SNE क्रिएट कया विया आहिनि। मां तॾहिं दोस्तनि खे चवां थो त सवाल करण खां पहिरें थोरो डेटा एनालिसिस ज़रूरु करियो। तव्हां वॉल्यूम 3 ॾिसो त इन दफ़ा 17 ग्रेड जा 18 ग्रेड जा जेके सीटूं जिते पर कर मां एजुकेशन डिपार्टमेंट जी तोखे मिसाल थो ॾियां, जेकॾहिं को हायर सेकेंडरी स्कूल आहे उते 17 ग्रेड जी स्पेशल जेको सो सब्जेक्ट स्पेशलिस्ट न हो, त इन ई बजट में वो SNE क्रिएट किया हुआ है, उते उन सब्जेक्ट्स स्पेशलिस्ट जो जाए क्रिएट किया हुआ। देखिए, अब की बार जो है वो बड़े मुश्किल हालातों में ये बजट बनाया गया। हम MPS MNS को भी जो है वो स्कीम्स वगैरह और नहीं दी गई, तो हर इदारे के जो है वो मामलात इस तरह के हैं। लेकिन इंशाल्लाह जो है वो 6 मंथ 7 मंथ के बाद आप बेहतरी देखेंगे और बहुत जल्द अनाउंसमेंट भी हो जाएगा। जिस तरह जो है वो अभी 1 to 4 के जॉब्स आई और हमारे नौजवानों को मिली बिल्कुल मेरिट पर,
तो हर इदारा एजुकेशन में, हेल्थ में इसी तरह के मामला होंगे, एडवर्टाइज भी किए जाएंगे और शफाफियत होगी, ट्रांसपेरेंट तरीके से हर किसी को मेरिट पर नौकरी दी जाएगी। सिंध असेंबली जे मेंबर जो ॻाल्हियूं ॿुधूं उन्हनि इहो चयो त सिंध जे जेके बेरोज़गार नौजवान उहे मायूस न थियनि। इंशाल्लाह जल्द ई जेके सो नवनि नौकरियुनि जो ऐलान कयो वेंदो जंहिंमें सिंध जे नौजवाननि खे मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। कैमरामैन आसिफ अली सां गॾु अनवर बोज़दार, मेहरान टीवी न्यूज़, कराची।